हिते मां सां अहम ख़बर शेयर करे रही हूं। बलोचिस्तान के दिके वारे इलाइक़े में पुट के क़त्ल किया वियो आहे। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछलाए छॾियो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। बलोचिस्तान में दिके जे इलाइक़े में पीउ पुट के क़त्ल करे छॾियो। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछले रहियो हो त पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार कयो। पुलिस लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान जे दिके वारे इलाइक़े में पीउ पुट के क़त्ल करे छॾियो। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछले रहियो हुयो त पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार कयो। पुलिस लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रही हूं। बलोचिस्तान मां जिथे दिके जे इलाइक़े में पीउ पुट के क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछलाए रहियो हो त पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार कयो। पुलिस लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। बलोचिस्तान में ख़बर आहे जिथे दिके जे इलाइक़े में पीउ पुट के क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार पीउ पुट जो लाश खूह में उछलाए रहियो हो त पुलिस पहुची खेसि गिरफ़्तार कयो। पुलिस लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।